ना ही इनसे कोई बात की गई, ना ही जीअं त अॼु जेको असांजो पंजो ॾींहुं आहे NTS पास 2013 जे मरण घड़ी जी बुख हड़ताल ते, जंहिंमें कल्ह मुंहिंजा 5 साथी सीरियस कंडीशन में हुया, उनखे असीं रिफर कराए ट्रीटमेंट कराइण खां बाद वरी हिते असीं हिननि खे सुम्हारियो आहे। वरी असांजे ॿिए साथी जी तबियत ख़राबु थी पई, जेके असीं वरी जिना रवानो कयो आहे। छा असीं कोई बंगाली या बर्मी आहियूं, या खाना पदोश आहियूं, या पनाहगीर आहियूं? जॾहिं असां 60 खां वठी करे 97 ताईं मार्कूं खयूं आहिनि, जॾहिं असां टेस्ट हिकिड़ी माना उहो पास कई आहियूं, असांजी जेके टेस्ट इहो जायूं हुयूं, सीटियूं हुयूं, हिन लिकाए करे पैसनि जे आधार ते ॿियनि माण्हुनि खे ॾिनो ऐं असांजे हक़नि ते धाड़ो हयो हुयो। जॾहिं असीं कोर्टुनि जे दरवाज़ा खड़कायासीं, कोर्टुनि सगुड़नि चयो त बाबा त हिननि जा माना जेके मसइला आहिनि तव्हां हल कयो। मूंसां 2-3 दफ़ा डायलॉग्स करे मूंखां फिरी विया आहिनि। साईं सरदार छा चयो त बाबा तव्हांखे तव्हांजा जेके मसइला आहिनि मां तव्हां हल कंदुमि। असांखे लेटर ॾियारे करे 2 महीना असां माना ॻाल्हियूं करण जे लाइ तयार ई न हुया। आख़िर असां मजबूरनि मरण घड़ी जी बुख हड़ताल जो ऐलान कयो आहे। 3 तारीख़ खां वठी करे असां वेठा आहियूं। अॼु असांजो 5 ॾींहुं आहे ऐं इंशाअल्लाह असांजे पंहिंजे जारी सारी रहंदी। कहिड़े साल में तव्हां 2013 में 2013 में हा 10 साल खां असां दरबदर आहियूं। 10 सालनि खां वठी असांखे बार बार इहो चूनो था ॾियनि त तव्हां वेटिंग कयो, वेटिंग लिस्ट में आहियो ऐं हींअर 40 खां 33 वारनि खे पास कनि था, फेल्यूअरनि खे ऑर्डर ॾियनि था ऐं जेको असांजो हक़ु आहे असां मेरिट ते पास आहियूं, मेरिट ते हूं ऐं उन्हनि खे 60 खां 97 ते जेके आहिनि उहे वेठा आहिनि, उन्हनि खे नथा ॾियनि। जेके फेल्यूअर आहिनि उन्हनि खे ऑर्डर ॾिना था वञनि। असां त इंसाफ़ कयो वञे। असां फ़िलहाल ज़रदारी खे कोर्ट ज़रदारी खे था अपील कयूं, चीफ जस्टिस पाकिस्तान खे उनखे था अर्ज़ु कयूं असां हक़ु ॾिनो वञे, असांखे हक़ु ॾियो, असां पंहिंजो हक़ु वठूं था। असां हितां न उथंदासीं, मरंदासीं, कुझु बि थींदो असां कोन उथंदासीं। असांखे पंहिंजो हक़ु ॾियो ख़ुदा जे वास्ते। असां तव्हांजा वोटर आहियूं। असां मुराद अली शाह खे ॿुधाइण था चाहियूं असां तुंहिंजे तक जा माण्हू आहियूं, वरी बि असां ॾे तूं वोट वठणु ईंदे, वरी बि असां ॾे ईंदे। असां तुंहिंजा वोटर आहियूं, असां तुंहिंजा सपोर्टर आहियूं। असांखे पंहिंजो जेको हक़ु आहे असांखे हक़ु ॾिनो वञे। असां तोखे कोन था घुरूं को नाजाइज़ को, असांजो जेको हक़ु आहे खुदा रा असांखे ॾिनो वञे। NTS का जिन्होंने पास किया था 2013 में, उनको 2013 से लेकर आज तक परमानेंट नहीं किया गया, ना ही उनको ऑर्डर दिए गए और ऊपर से 5 दिन से ये अपने दफ्तर की लेकिन सिंध हुकूमत की तरफ से कोई भी इनको ना कोई नुमाइंदा भेजा गया, ना ही इनसे कोई बात की गई। तो क्यों आप जिसने टेस्ट किए नहीं किए, जिसकी 30 मार्च 2013 में जिसने टेस्ट भी नहीं की थी उनको भी आप दी गई। तो हमने जो टेस्ट क्लियर की थी 60 से लेकर 97 तक, हमने कौन सा गुनाह किया है? और इसके लिए हमारी जो ये अलाम की भूख हड़ताल नहीं है, ये हमारी मरते दम तक भूख हड़ताल है। जब तक हमारे जिस्म में, बदन में सांस होगा, हम जहाँ से नहीं उठेंगे, हम अपना हक लेकर रहेंगे और इधर हम कायम और दायम रहेंगे।